आगा की अवां खे अहम ख़बर है। मलीर ज़िले में पुलिस कार्रवाई दौरान इंतहाई घुर्बल मंशियात फ़रोशन समेत अरिड़हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में स्ट्रीट क्रिमिनल, मंशियात फ़रोश, गुटखा फ़रोश ऐं रूपोश तोड़े इश्तिहारी ॾुहारी भी शामिल आहिनि। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 4 पिस्टल, 1 किलोग्राम खां वधीक चर्स, 60 किलोग्राम हीरोइन, 7 किलोग्राम गुटको ऐं फुरकियल गाड़ी तहवील में वरिती वई आहे। पुलिस कार्रवाइयूं क़ाइदाबाद, स्टील टाउन, शराफ़ी ॻोठ, इब्राहिम हैदरी, शाह लतीफ़, गडाफ सिटी ऐं सखन में कयूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि में अनिल, सुहेल खान, फज़ल, काशिफ, शाह आलम, हबीबुल्ला, आलमबाज़, इरफान उर्फ़ आमिर, शुएब ऐं ॿिया शामिल आहिनि। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। कराची मां मलीर ज़िले में पुलिस कार्रवाई दौरान इंतहाई घुर्बल मंशियात फ़रोशन समेत अरिड़हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में स्ट्रीट क्रिमिनल, मंशियात फ़रोश, गुटखा फ़रोश ऐं रूपोश तोड़े इश्तिहारी ॾुहारी भी शामिल आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि वटां 4 पिस्टल, 1 किलोग्राम खां वधीक चर्स, 60 ग्राम हीरोइन, 7 किलोग्राम गुटको ऐं फुरकियल गाड़ी तहवील में वरिती वई आहे। इन जा तफ़सील वठंदासीं। कराची मां महताब शेरका। महताब, आगाह कजो पुलिस कार्रवाई बाबति। जी बिल्कुल बेशारत तव्हांखे ॿुधायो ज़िले मलीर में 24 कलाकनि दौरान पुलिस जे इलाही अरिड़हं मुलज़िमनि जेके माना मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हुआ तव्हांखे ॿुधायो कि गिरफ़्तार कयो विया। गिरफ़्तार मुलज़िमनि जे स्ट्रीट क्रिमिनल, मंशियात फ़रोश, गुटखा फ़रोश ऐं ॿियनि जी इश्तिहारी ॾुहारी हुआ। तव्हांखे ॿुधायो त गिरफ़्तार थियल वटां 4 पिस्टल, 1 किलोग्राम 1 किलो जेको आहे चर्स, 60 ग्राम जेको आहे हीरोइन ऐं 7 किलो 500 ग्राम ताईं जेका तयारु थियल गुटको माओ जेको आहे वध कयो आहे। तव्हांखे ॿुधाए छॾियूं त पुलिस जी इन कार्रवाई दौरान मुख़्तलिफ़ थाणनि ते कई वई आहे। क़ाइदाबाद, स्टील टाउन, शराफ़ी ॻोठ, इब्राहिम हैदरी, लतीफ़, शाह लतीफ़ टाउन थाणे जा ऐं गडाफ सिटी वारे जी थाणे वटां गिरफ़्तार कयल मुलज़िमनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जेके मुलज़िम आहिनि उनजी जांच लाइ उहे पुलिस हवाले थियल आहिनि। उनजी वधीक तफ़सील बि पुलिस पारां जो चवणु आहे त गिरफ़्तार कयल मुलज़िमनि जो जेको रिकॉर्ड आहे उहो इंतहाई जेको आहे घुर्बल रिकॉर्ड आहे। मुख़्तलिफ़ केसनि में जेके उहे रूपोश हुआ। तव्हांखे ॿुधाईंदुमि त इहे मुलज़िम जेके गिरफ़्तार थियल आहिनि उनमें अनिल, सुहेल खान, फज़ल, काशिफ शाह ऐं ॿिया जेके गिरफ़्तार कया आहिनि जेकी तफ़सील जेकी आहे उहा जारी आहे ऐं इन जा जेके ॿिया गुरू आहिनि जेके उनखे घटनाउनि सां कमु कंदड़ हुआ उनखे बि गिरफ़्तार कयो वेंदो। मलीर पुलिस जो चवणु आहे त वधीक कार्रवाई कई वेंदियूं। जी ठीकु आहे। महताब, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।